नेमत नाई, बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन जी कुदरत जी अजीम निशानी पण ये ज़ुबान है। ये ज़ुबान मामूली हिकिड़ो गोश्त जो टुकर है, ये मामूली हिकिड़ो गोश्त जो टुकर, इन गोश्त जे टुकर जे अंदर केतिरियूं सलाहियतूं मौजूद आहिनि ऐं केतिरियूं सलाहियतें कि इन पिण पिण जे अंदर समेटे करे रखें। ये ज़ुबान हिकिड़ो मामूली गोश्त जो टुकर है। इन मामूली गोश्त जे टुकर जे ज़रिए इंसान हर शइ जे ज़ाइक़े जी ख़बर कढी सघे थो। जिन शइ जो ज़ाइक़ो कहिड़ो, ये शइ खारी है, मिठी है, खटी है, हर शइ जे ज़ाइक़े जी ख़बर इन ज़ुबान जे ज़रिए इंसान हासिल करे थो। ईअं जीअं ये ज़ुबान जेको रही, इन ज़ुबान जो तिब जे मामले जे अंदर, बीमारी जे मामले जे अंदर अक्सर बीमारी जे ताल्लुक़ से रहनुमाई करण वारी ज़ुबान हुए थी। इतलाज करे अक्सर बीमारी न करे डॉक्टर जो है इंसान की ज़ुबान चेक करी था कोरला, तो ज़ुबान अक्सर बेशतर जो इंसान के जिस्म में बीमारियूं हुए थियूं उस ज़ुबान के न्यारे करे न ज़ुबान के ज़रिए उन बीमारी की ख़बर पई वेंदी थी। ऐं ईअं जीअं ये ज़ुबान जो मामूली हिकिड़ो गोश्त जो टुकर, ई जेको गोश्त जो टुकर जो अल्लाह रब्बुल आलमीन मिनी के हिकिड़ो गोश्त जो टुकर ॾिने, पर ये हिकिड़ो गोश्त जो टुकर जो दुनिया के हर कोने के अंदर, दुनिया के हर मुल्क के अंदर, बल्कि हिकिड़े मुल्क के अंदर केतिरियूं केतिरियूं ॿोलियूं ऐं केतिरियूं केतिरियूं ज़ुबानूं पुछे थो। केतिरियूं केतिरियूं ॿोलियूं इस ज़ुबान जो टुकर हिकिड़ो हिकिड़ो गोश्त जो टुकर है। मिनी के अल्लाह रब्बुल आलमीन तैर थोड़ो हिकिड़ी शक्ल सूरत मथी अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ो अल्लाह रब्बुल आलमीन गोश्त जो टुकर ॾिने, पर इन गोश्त जे टुकर जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन केतिरियूं सलाहियतूं रखें। जे दुनिया के जिन कोने के अंदर रहण वारो इंसान हुए तो वो इंसान इन ही गोश्त जे टुकर से पिण पिण जी ज़ुबान के अदा करे थो। ऐं हर इंसान की ज़ुबान ऐं हर इंसान की बोली जो इन गोश्त के टुकर के अंदर अलग रखियल हुए थी। तो मुझा अज़ीज़ भाइर उन ज़ुबान के अल्लाह रब्बुल आलमीन जिते अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी नेमत करार ॾिने, उते जोते अल्लाह रब्बुल आलमीन इन ज़ुबान के पंहिंजी कुदरत की अज़ीम निशानी करार ॾिने। इतलाज करे अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमाए तो व मिन आयातिही खल्क़ुस समावाति वल अर्दि वख्तिलाफु अलसिनतिकुम व अलवानिकुम इन्न फी ज़ालिका लआयातिन लिल आलमीन। जे अल्लाह रब्बुल आलमीन जी निशानी में, अल्लाह रब्बुल आलमीन जी निशानी में आसमान ज़मीन के पैदा करण है, आसमान ज़मीन की तख्लीक है, आसमान ज़मीन की पैदाइश अल्लाह रब्बुल आलमीन जी हिकिड़ी निशानी है। ईअं जे वख्तिलाफु अलसिनतिकुम व अलवानिकुम आंजी ज़ुबान जो मुख़्तलिफ़ हुअण, ऐं हिकिड़े जी पीउ जो औलाद आहियो, हिकिड़ी माँ जो औलाद आहियो, आंजो पीउ आदम अलैहिस्सलातु वस्सलाम है, आंजी माँ हवा है, मरे हिकिड़ो जो नस्ल आहियो, आंजी जिन्स इंसान जो जिन्स है, पर इंसान जी जिस्म में हिकिड़ी शक्ल सूरत होने के बावजूद, हिकिड़े माँ पीउ जो औलाद होने के बावजूद आंजी मिड़ियूं ज़ुबानूं अलग आई, आंजो कलर जो से आंजो रंग अलग है। ये अल्लाह रब्बुल आलमीन जी कुदरत की हिकिड़ी निशानी है। जे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी निशानी के तौर मते हिकिड़ी जी शइ जे अंदर अल्लाह ताला कई अलग अलग सलाहियतूं रखी छॾे। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, ये ज़ुबान हिकिड़ी अहिड़ी शइ है जिन ज़ुबान जो दुरुस्त इस्तेमाल जो करियो, इन ज़ुबान जो जेकॾहिं ख़ासो इस्तेमाल कयो वञे, इन ज़ुबान जो जिन तरीक़े से इस्तेमाल करणो खपे ये ख़ासो जेकॾहिं इस्तेमाल कयो वञे तो इन ज़ुबान का बेहतर जिस्म जो कोई उज़ो मौजूद न आहे। जेकॾहिं इन ज़ुबान जो बुरो इस्तेमाल कयो वञे, इन ज़ुबान जो ख़राब इस्तेमाल कयो वञे तो इंसान के जिस्म के अंदर इन ज़ुबान का वधारे ख़राब को उज़ो ऐं ख़राब को हिस्सो इन ज़ुबान का वधारे मौजूद न आहे। इतला करे इन नेमत के हमेशा अल्लाह रब्बुल आलमीन जी शुक्र गुज़ारी जे अंदर इस्तेमाल कयो खपे। इन अल्लाह रब्बुल आलमीन जो पाके ये नेमत अता कई ज़ुबान जी नेमत, इन ज़ुबान जी नेमत के गुनाह का बचाए करे, नाफरमानी का बचाए करे, अल्लाह रब्बुल आलमीन जे अहकाम जी पाबंद बनाए करे, अल्लाह रब्बुल आलमीन जी तस्बीह तहमीद जे अंदर खर्च कई खपे। हमेशा पंहिंजी ज़ुबान मथे अल्लाह जी तस्बीह होनी खपे, हमेशा अल्लाह जो ज़िक्र होनो खपे। पंहिंजी ज़ुबान के हमेशा हर गुनाह जे कम का, हर नाफरमानी जे कम का बचाए कर रखो कुरला, त जेकर इन ज़ुबान जो ख़ासो इस्तेमाल करे में अचे, इन ज़ुबान जो जीअं ख़ासो इस्तेमाल करणो खपे, ईअं जेकर ख़ासो इस्तेमाल करे में अचे तो ये ज़ुबान इंसान के दुनिया के अंदर पण कामयाब करे सके थी, ऐं इहा ज़ुबान इंसान के आख़िरत के अंदर पण कामयाब करे सके थी। ईअं जीअं जेकर इन ज़ुबान जो बुरो इस्तेमाल करे में अचे, इन ज़ुबान के ख़राब तरीक़े से इस्तेमाल करे में अचे तो ये ज़ुबान इंसान के दुनिया में पण बर्बाद करे सके थी ऐं आख़िरत के अंदर पण जी बर्बादी जो ज़रियो सबब बनी सके थी। इतलाज करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन यज़मन ली मा बैन लहयैहि व मा बैन रिजलैहि अज़मनु लहुल जन्नह। जो कोई इंसान मुखे पंहिंजी ज़ुबान जी ये ज़मानत दे तो, जो कोई इंसान मुखे पंहिंजी ज़ुबान जी गारंटी दे तो, ऐं जो कोई इंसान पंहिंजी शर्मगाह जी मुखे गारंटी दे तो, इन ॿी शइ जी जेकर मुखे को गारंटी ॾेई ॾे, पंहिंजी ज़ुबान जी गारंटी ऐं पंहिंजी शर्मगाह जी गारंटी ॾेई ॾे, अज़मनु लहुल जन्नह, त उन इंसान खे जन्नत जी गारंटी ॾियां थो। जो कोई इंसान पंहिंजी ज़ुबान खे संभाले लाए, जो कोई इंसान पंहिंजी ज़ुबान मथे कंट्रोल रखी लाए, ऐं जो कोई इंसान पंहिंजी शर्मगाह मथे कंट्रोल रखी लाए, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन इंसान खे जन्नत जी बशारत दी था। हज़रत मुआज़ इब्न जबल
रज़ियल्लाहु ताला नु बयान कई था जब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पुछियो जे अल्लाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे कंहिं अहिड़े अमल जे बारे में ख़बर ॾियो, मूंखे कोई अहिड़ो अमल दस्यो जिन अमल जी वजह से जन्नत के ओॾो नज़दीक थी वञा ऐं उन अमल जी वजह से जहन्नम खां लम्हो दूर थी वञा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई था ऐं मुआज़ इब्न जबल तो हिकिड़ो वॾो सवाल कये, तो हिकिड़ो अज़ीम सवाल कये, तो जो सवाल तमामु वॾो सवाल है ऐं हीउ कमु पर इंतिहाई मुश्किल कमु है सिवाय उन इंसान जे जंहिं लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन आसान करे छॾे। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुआज़ इब्न जबल रज़ियल्लाहु ताला खे नमाज़ जो हुकुम ॾींदा, रोज़े जो हुकुम ॾींदा, ज़कात जो हुकुम ॾींदा, हज जो हुकुम ॾींदा, जेकी पण इस्लाम जा 5 बुनियादी अरकान रहा उन अरकान जो हुकुम ॾींदा। तंहिंखां बाद नफ़ली रोज़ा रखे जो हुकुम ॾींदा, नफ़ली सदको खैरात करे जो हुकुम ॾींदा, राति जो तहज्जुद पढ़े जो हुकुम ॾींदा। ये सारा अहकाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान कयो ऐं इन तमाम कमे के बयान करण खां बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं मुआज़ इब्न जबल कुर तोखे हिकिड़ो अहिड़ो कमु न ॾसी आहे जेको कमु करे जी वजह से तमाम अमाल जेको मुश्किल ऐं नमाज़ूं पढ़णु, रोज़े जी पाबंदी करणी, ज़कात जी पाबंदी करणी, हज करणु, जिहाद करणु, नफ़ली नमाज़ूं पढ़णियूं, राति जो तहज्जुद पढ़णियूं, नफ़ली रोज़ा रखना, ये मड़े कम एॾा सॼा नेक अमाल मड़े कम तोला करे आसान थी वञे अहिड़ो को कमु तोखे न ॾसी आहे। मुआज़ इब्न जबल रज़ियल्लाहु ताला चए था रसूलुल्लाह सल्लम ज़रूर मूंखे ॾसियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़ुबान खे ॿाहिरि कढियो, रसूल सल्लम पंहिंजी ज़ुबान खे ॿाहिरि कढियो ऐं मुआज़ इब्न जबल खे चयो कुफ़ अलैका लिसानक ऐं मुआज़ पिण पंहिंजी ज़ुबान खे थामे करे रखजो, पिण पंहिंजी ज़ुबान मथे कंट्रोल रखजो, पिण पंहिंजी ज़ुबान मथे लगाम ॾेई करे रखजो। मुआज़ इब्न जबल तअज्जुब करी था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुछे था ऐं अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे मिणी आमाल जो हिसाब थींदो कोर इहो ज़ुबान में जेको असीं कोछूं था असांजो जेको कोचण जेको रहियो असांजी ॻाल्हि ॿोल जेको रही इन ॻाल्हि ॿोल जो पण अल्लाह रब्बुल आलमीन असां वटि हिसाब किताब गिरंदो असांजे कोचण मथे पण असांजी पकड़ करे में अचींदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो सक़लत उम्मुक या मुआज़ ऐ मुआज़ तुझी मां तोखे गुम पाए वहल युकिब्बु नासु फिन्नारि अला वुजूहिहिम औ अला मनाखिरिहिम इल्ला हसाइदु अलसिनतिहिम। जय मुआज़ इब्न जबल तू त अमल के मामूली समझे तो जो ज़ुबान मथे अल्लाह ताला पकड़ कंदो। मुआज़ याद रख जेको इंसान जहन्नम जे अंदर ऊंधे मुंह फगाए में अचींदा, जेको इंसान ऊंधे मुंह जहन्नम जे अंदर फगाए में अचींदा उन्हीं के ऊंधे मुंह जहन्नम में खणी वञण वारी उन जी ज़ुबान हूंदी, उन जी ज़ुबान जो गलत इस्तेमाल हूंदो जो उन जी ज़ुबान जो गलत इस्तेमाल खणी उन के जहन्नम जे अंदर ऊंधे मुंह कराईंदो। त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो जेकॾहिं को बि इंसान ज़ुबान पंहिंजी हिफ़ाज़त करे लाए थो त उहो इंसान सम्झी लाए दुनिया जी पण कामयाबी हासिल करे लाए थो ऐं आख़िरत जे अंदर पण कामयाब थियण वारो आहे। ऐं जेकॾहिं को बि इंसान पंहिंजी ज़ुबान जो ख़ासो इस्तेमाल नथो करे सघे, पंहिंजी ज़ुबान खे कंट्रोल में नथो रखी सघे त अहिड़ो इंसान दुनिया जे अंदर पण ज़लील थींदो, दुनिया जे अंदर पण बर्बाद थींदो ऐं पंहिंजी आख़िरत खे बर्बाद करे छॾंदो। एतिरे लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन अहले ईमान के अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बंदे खे इहो हुकुम ॾिने कुल इबादी यक़ूलु लती ही अहसन जे मुंहिंजा बंदा जरा ॻाल्हि करी त अहिड़ी ॻाल्हि करी जेको ॻाल्हि ख़ासी वे, जेको ॻाल्हि भलाई वारी वे। इन शैतान यंज़गु बैनहुम कुरला तव्हांजी जेकॾहिं ॻाल्हि आंजी ज़ुबान मां ख़राब न करंदी, आंजी ज़ुबान में जेकॾहिं को ग़लति ॻाल्हि न करंदी तव्हांजी उन ग़लति ॻाल्हि जी वजह से तव्हांजी उन ख़राब ॻाल्हि जी वजह से शैतान आमें नफ़रतूं पैदा कराईंदो, शैतान आमें अदावतूं पैदा कराईंदो, शैतान जो खुल्लम खुल्लो दुश्मन है ऐं खुल्लम खुल्लो दुश्मन आंजी ॻाल्हि खे नोट करे हिक ॿिए खे चढ़ाए करे आंजी ज़ुबान मां ग़लति अल्फाज़ इस्तेमाल कराए तंहिंखां बाद आंजे दरमियान अदावतूं दुश्मनियूं पैदा कराईंदो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो जेको इंसान ज़ुबान के हराम खां बचाए लाए थो अहिड़े इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारो इंसान करार ॾिने। जेको इंसान पंहिंजी ज़ुबान के हराम खां बचाए लाए थो, ख़राब ॻाल्हि खां बचाए लाए थो, गारी खां बचाए लाए थो, मस्ती मज़ाक खां पंहिंजी ज़ुबान खे बचाए लाए थो, फज़ूलियात चंदर पंहिंजी ज़ुबान ख़र्च करे खां जेकॾहिं कोई इंसान पंहिंजी ज़ुबान खे बचाए लाए थो त अहिड़े इंसान खे या इन कम खे अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारे इंसान जी निशानी ऐं ईमान वारे इंसान जी अलामत करार ॾिने। अल्लाह रब्बुल आलमीन जो तो वाइदा समिउ लग़्व अअरज़ू अन्हु जे मुंहिंजे ईमान वारा बंदा उहे ई जेको बंदा को पण ख़राब शइ जर सुणे था, को पण बेकार ॻाल्हि जर थी थी त उन बेकार ॻाल्हि खां एराज़ करे हलिया वञे था, उन खां मोटारो करे लही था, उन खां पर्दो करे या उन खां लमाए दूर थी करे हलिया वञे था, उन बेकार ॻाल्हि मथे उन फज़ूल शइ मथे कंहिं बि क़िस्म जो कोई ध्यानु नथा ॾिए। ऐं मुंहिंजा अज़ीज़ भाइरो ज़ुबान हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो ज़ुबान जेकॾहिं इंसान जी ठीक वे थी, इंसान जी ज़ुबान जेकॾहिं दुरुस्त वे थी त जिस्म जा मड़े उज़वा दुरुस्त वे था,
जिस्म जा उज़्व मणी जी सलामती तहसूदी हुई थी जैसूदी ज़ुबान सलामत है ऐं जर ज़ुबान जी सलामती खत्म थी वञे थी तर जिस्म जे मणी उज़्व जी सलामती खत्म थी वञे थी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा अस्बह इब्नु आदम फ़इन्नल आज़ा कुल्लहा तुकफ़िरुल लिसान जे जर सुबह थी तो हर रोज जर सुबह थी तो तर जिस्म जा मड़े उज़्वा जो कोने से ज़ुबान वञी करे माज़रत करी था तर जिस्म जा मड़े उज़्वा वञी करे ज़ुबान वटि दरख़्वास्त करी था पंहिंजा हथ जोड़े करे ज़ुबान के चवनि था इत्तक़िल्लाह फ़ीना जे असांजे बारे में अल्लाह खां दिरिज तूं ज़ुबान के जिस्म जा जेकी पण उज़्वा रहिया मड़े उज़्वा बेरा थी करे रोज़ सुबह जो ज़ुबान के चवनि था जो अॼु सुबह निकिरी आयो है ॾींहुं जो पूरो तुलू थी चुको है हीउ ॾींहुं शुरू थियो ॾींहं जी शुरूआत चंद्र असीं तोखे चऊं था जे अल्लाह रब्बुल आलमीन खां असांजे ताल्लुक़ सां दिरिज असांजे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ पंहिंजे अंदरि रखिज कुरला त तूं जेकॾहिं सलामत हूंदी त असीं मड़े सलामत हूंदासीं असांजो ताल्लुक़ तो सां जुड़ियल आहे फ इन्ना नहनु बिक असीं तो सां जुड़ियल आहियूं फ इन इस्तक़मत इस्तक़मना जेकॾहिं तूं बरोबरु हूंदी त असीं मड़े बरोबरु हूंदासीं व इन अवजदत जेकॾहिं तूं टुटी पवंदी या तूं जेकॾहिं टेड़ी हलंदी तूं जेकॾहिं आॾी हलंदी त असीं मड़े टुटी फुटी वेंदासीं असीं मड़े आॾा थी वेंदासीं कुरला त ज़ुबान जेको रही पंहिंजे पिंड मां को पण अहिड़ो ग़लति लफ़्ज़ कढे थी ज़ुबान मां को पण ग़लति लफ़्ज़ निकिरे थो ऐं उन ग़लति लफ़्ज़ जो असरु इंसान जे पूरे जिस्म ते पए थो इन जो मुज़ाहिरो पाण दुनिया जे अंदरि पण करे सघूं था जेकॾहिं को पण इंसान कंहिंखे गार ॾिए थो ज़ुबान गार ॾिने ज़ुबान मथे कोई मार न आहे ऐं पुठियां वेड़ थींदी मामलो थींदो तर जिस्म खे सज़ा मिलंदी पुठे खे ज़ुबान गार ॾेई छॾे हथ पग टुटंदा ज़ुबान पिण जी जॻह मथे सलामत है इतला करे ज़ुबान के साम्हूं जिस्म जा मड़े उज़्वा रोज़ सुबह जो थी करे माज़रत करी था रोज़ सुबह जो जिस्म जा मड़े उज़्वा माज़रत करी था जेकॾहिं तूं सलामत हूंदी त असीं मड़े सलामत हूंदासीं ऐं जेकॾहिं तूं पेट खे ख़राब करलासीं तूं जेकॾहिं सलामत कीन रहंदी त असीं मड़े सलामत कीन रहंदासीं इतला करे असांजे ताल्लुक़ से अल्लाह रब्बुल आलमीन खां दिरिज ऐं मुंहिंजा अज़ीज़ भाइरो सिर्फ़ु जिस्म जा उज़्वा ज न जेकॾहिं पंहिंजी ज़ुबान सलामत हुए थी त पंहिंजो दीन पण सलामत रहे थो पंहिंजी दीन जी सलामती पण तहसूदी है पंहिंजी ईमान जी सलामती तहसूदी है जैसूदी पंहिंजी ज़ुबान सलामत है पंहिंजी ज़ुबान जेकॾहिं कंट्रोल जे अंदरि आहे त पंहिंजो दीन सलामत है पंहिंजो ईमान सलामत है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यस्तक़ीमु ईमानु अब्दिन हत्ता यस्तक़ीम क़ल्बहु जे कंहिं पण इंसान जो ईमान उन वक़्त ताईं दुरुस्त नथो थी सघे कंहिं पण इंसान जो ईमान उन वक़्त ताईं बरोबर नथो थी सघे जैसूदी उन जो दिल बरोबर न थी वञे वला यस्तक़ीमु क़ल्बुहु हत्ता यस्तक़ीम लिसानुहु ऐं कॾहिं पण उन इंसान जो दिल बरोबर नथो थी सघे जैसूदी उन जी ज़ुबान बरोबर न थी वञे जर ज़ुबान दुरुस्त हूंदी ज़ुबान जर पंहिंजी ख़ासी हूंदी तर पंहिंजी ज़ुबान सां पंहिंजी दिल दुरुस्त हूंदी ऐं पंहिंजी जर दिल दुरुस्त हूंदी ख़ासी हूंदी तर पंहिंजी दिल जी वजह सां पंहिंजो ईमान दुरुस्त ऐं ख़ासो थी वेंदो पंहिंजो ईमान मुकम्मल थींदो त एतिरे लाइ करे ज़ुबान जी हिफ़ाज़त जे अंदरि ईमान जी हिफ़ाज़त आहे ऐं ज़ुबान खे जेकॾहिं पाण ख़राब करियूं था त ज़ुबान जी ख़राबीअ जे अंदरि पंहिंजी ईमान जे अंदरि ख़राबी पैदा थींदी ऐं मुंहिंजा अज़ीज़ भाइरो ज़ुबान जे अंदरि ज़ुबान मां निकिरण वारो हिकिड़ो मामूली लफ़्ज़ जेको वेठो ज़ुबान मां निकिरण वारो बसा औकात को पण अखर मामूली अखर वेठो को पण ॻाल्हि ज़ुबान में पाण अदा करियूं त उहा ॻाल्हि मामूली वेठी उनजो कोई वैल्यू वकार नथो हुए पर उहा ॻाल्हि कॾहिं अहिड़ो थी सघे थी जे अल्लाह रब्बुल आलमीन खे पसंदि अची वञे अल्लाह ताला उन हिकिड़ी ॻाल्हि जी वजह सां पाण खे जन्नती बनाए छॾे ऐं कॾहिं का पंहिंजी ज़ुबान मां कोई अहिड़ी ॻाल्हि निकिरी वञे थी जेको ॻाल्हि पंहिंजी नज़र में मामूली वेठी पर उहा मामूली ॻाल्हि जेको वरी पंहिंजे तमामु अमल खे बर्बाद करे पाण खे जहन्नम जे हवाले करण जो ज़रियो बनी वञे सही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल अब्द लयतकल्लमु बिल कलिमति मिन रिज़वानिल्लाह ला युल्क़ी लहा बालन यरफ़उल्लाहु बिहा दरजात हिकिड़ो इंसान ज़ुबान मां को अल्लाह जी तस्बीह तामीद बयान करे थो या ज़ुबान मां को ख़ासी ॻाल्हि करे थो ऐं उन ख़ासी ॻाल्हि खे जेको पिण पेश करे पोइ मामूली सम्झे थो उहो सम्झे थो मूं ॻाल्हि त कई है पर ये ॻाल्हि को मामूली ॻाल्हि है उन ॻाल्हि जो उन पिंड जी नज़र में कोई वैल्यू आकार नथो हुए उन पिंड जी नज़र में कोई उन ॻाल्हि जो वज़न नथो हुए पर अल्लाह रब्बुल आलमीन खे उहा ॻाल्हि एतिरी पसंदि अची वञे थी जे अल्लाह रब्बुल आलमीन उन जी वजह सां उनजे दर्जे खे बुलंद करे छॾे थो उन इंसान जे मक़ाम खे अल्लाह रब्बुल आलमीन ऊंचो करे छॾे थो व इन्नल अब्द लयतकल्लमु बिल कलिमा मिन सख़तिल्लाह ला युल्क़ी लहा बालन यहवी बिहा फी जहन्नम जे हिकिड़ो इंसान ज़ुबान मां अल्लाह जी नाराज़गी जो को अखर कढे थो अल्लाह जी नाराज़गी वारी को ॻाल्हि करे थो ऐं उन ॻाल्हि को मामूली सम्झे थो जे हिन ॻाल्हि जो कोरो भार हूंदो हिन ॻाल्हि जो कोरो गुनाह हूंदो उहा ॻाल्हि उनजी नज़र में मामूली वेठी पर अल्लाह रब्बुल आलमीन जी नाराज़गी एतिरो भड़काइण वारी वेठी जो उहा ॻाल्हि जेको उनजी नज़र में मामूली हुई उहा ॻाल्हि उनखे जहन्नम जे हवाले करण जो उनखे दोज़ख जे हवाले करण जो ज़रियो बनी वञे थी एतिरे करे उक़बा इब्न आमिर रज़ियल्लाहु तआला बयान करी था जे मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के निजात जे बारे में सवाल कयो जे अल्लाह जे पैगंबर निजात कोरे जे अंदरि है अल्लाह जे पैगंबर छोटकारो कोरे जे अंदरि है ऐं अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे निजात कहिड़ी तरीक़े सां मिलंदी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अमसिक अलैका लिसानक ऐं
ऐ उक़बा बिन आमिर पिण पिण जी ज़ुबान के कंट्रोल जे अंदर रख पिण पिण जी ज़ुबान के लगाम दे कर रख ज़ुबान तो जी जेकर कंट्रोल जे अंदर है ज़ुबान तो जी संभाले लाए तो समझी लाए तोला करे निजात है ऐ जेकर ज़ुबान तो जी कंट्रोल जे अंदर ना आई तो जी निजात जो जरियो मुमकिन ना आई तो मुजाजिज बारो ज़ुबान के कंट्रोल रखनो ज़ुबान के कंट्रोल रखनो ज़ुबान के काबू में रखनो ऐन ज़ुबान के तकवा परहेज़गारी जे रस्ते मथे लगाणो पांजी जिम्मेदारी है जेकर पां ज़ुबान के सदे रस्ते मथे नता लगायो ज़ुबान के कंट्रोल नता करियो ज़ुबान के जेकर काबू में नता करियो ऐन ज़ुबान के तकवा जे रस्ते मथे परहेज़गारी जे रस्ते मथे नेकी जे रस्ते मथे नता लगायो तो इन ज़ुबान जी नकील शैतान जे रस्ते शैतान जे हथ जे अंदर अची वनी थी इन ज़ुबान में जो रस्सी बदल है वो रस्सी शैतान जे रस्ते शैतान जे हथ में अची वनी थी ऐं तंहिंखां बाद ही शैतान इन ज़ुबान के जेॾा चाहे पंहिंजी मर्ज़ी से गलत इस्तेमाल कराए तो इतला करे ज़ुबान के हमेशा जो लफ्ज़ पंहिंजी ज़ुबान में ॿाहिरि कढो उन लफ्ज़ के ज़ुबान में ॿाहिरि कढे खां पहला सोचे लाहियूं जे हर को इंसान जो पंहिंजी ज़ुबान में जो लफ्ज़ कढे तो उन लफ्ज़ के लिखण वारा उन जे कंधे मथे मौजूद आहिनि अल्लाह जा मुतयन कयल फरिश्ता उन जे कंधे मथे मौजूद आहिनि मा यल्फ़िज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में चए तो जे इंसान पंहिंजी ज़ुबान में जो लफ्ज़ कढे तो उन लफ्ज़ के लिखे वारा उन लफ्ज़ के नोट करे वारा अल्लाह जा मलाइका उन वटि मौजूद हुआ था इतला करे सय्यदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु बयान करी था सय्यदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु बयान करी था हाज़ल लज़ी औरदनी शर्रल मवारिद अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु सहाबा जी विच में जरा वेंदा हुआ तर पंहिंजी ज़ुबान के ॿाहिरि कढी करे पकड़ींदा ज़ुबान ॿाहिरि कढी करे पकड़ींदा ऐं तंहिंखां बाद चवंदा हुआ हाज़ल लज़ी औरदनी शर्रल मवारिद जे इहा उहा शइ आहे जेको जिस्म जो मामूली हिस्सो है जिस्म जो हिकिड़ो मामूली टुकुर है पर हुन जिस्म जे मामूली टुकुर मूंखे केतिरी हिकु जॻहि मथे जेको रसे केतिरी हिकु ख़राब जॻहि मथे पहुचाए छॾे केतिरी हिकु नाफ़रमानी वारी गुनाह वारी जॻहि मथे पहुचाए छॾे जिस्म जो हिकिड़ो मामूली टुकुर है अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु चवंदा हुआ वल्लाहि अल्लज़ी ला इलाहा गैरुहु मा अला ज़हरिल अर्ज़ि शैउन अहवजु इला तूलि सिजनिन मिनल लिसान हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ियल्लाहु तआला अल्लाह जी कसम खणे था चए था वल्लाहि अल्लज़ी ला इलाहा गैरुहु कसम है उन अल्लाह जी जिन अल्लाह का सवा ॿियो कोई न ज़मीन मथे मौजूद माबूद न आहे उन अल्लाह का सवा ॿियो कोई ज़मीन मथे माबूद मौजूद न आहे जेकर हिन ज़मीन मथे को पण शइ अहिड़ी है जंहिंखे मिणिया वधारे जेल में बंदि करे जी ज़रूरत है जंहिंखे मिणिया वधारे बंदि करे जी ज़रूरत है त उहो ज़ुबान है इन ज़ुबान खां वधारे हिन रूए ज़मीन मथे कोई अहिड़ी शइ मौजूद न आहे जंहिंखे काबू में करे में अचे ऐं जंहिंखे बंदि करे में अचे उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु चवंदा हुआ मन कसुर कलामुहु कसुर सकतुहु जो इंसान हमेशा ज़ुबान के इस्तेमाल करे तो जंहिंजी ज़ुबान हमेशा चालू पई हुई थी जंहिंजी ज़ुबान कॾहिं बंदि नथी थिए हमेशा ज़ुबान के चालू रखण वारो इंसान ग़लतियूं वधारे करे तो वमन कसुर सकतुहु कल हयाउहु ऐं जंहिं इंसान जूं ग़लतियूं वधारे थिए थियूं वार वार ग़लतियूं करे तो माण्हूअ खे साम्हूं जूं भुलूं ज़ाहिर थिए थियूं माण्हूअ खे साम्हूं हुन जा गुनाह ग़लतियूं ज़ाहिर थिए थियूं ज़ुबान मां निकिरण वारा ग़लति लफ़्ज़ माण्हूअ खे साम्हूं ज़ाहिर थिए था ऐं वार वार ई कमु थिए थो तर वार वार जर माण्हूअ खे साम्हूं कमु थिए था तंहिंखां बाद हुनजे दिलि मां हया ख़तमु थियो वञे थो उन मां शर्म ख़तमु थियो वञे थो ज़ुबान मां को ग़लति लफ़्ज़ कढणो आहे उन ग़लति लफ़्ज़ कढे मथे कोई हुनखे हया शर्म की न थींदो कुरला त हुनजी ज़ुबान हमेशह चालू ज पई हुई थी हुनजी ज़ुबान में हमेशह को न को अखर निकिरे ई पियो ऐं जर को न को अखर निकिरे थो त अक्सर जर जजा अखर थी था ज़ुबान में निकिरण वारा ग़लति तंहिंजी वजह सां हुन मां हया ख़तमु थियो वञे थो उन मां शर्म ख़तमु थियो वञे थो वमन कल हयाउहु कल वरउहु ऐं जंहिं इंसान में हया ख़तमु थी वञे या जंहिंजी हया ओची थी वञे उन इंसान मां परहेज़गारी ओची थी वञे थी वमन कल वरउहु मात क़ल्बुहु ऐं जंहिं इंसान में परहेज़गारी ओची थी वञे थी उन इंसान जो दिलि पण मुर्दा थियो वञे थो उन इंसान जो दिलि मुर्दा थियो वञे थो अॼु जेको पंहिंजी दिलि मुर्दा थी चुकियूं आहिनि जेको पाण मथे को पण दीन जी ॻाल्हि असर नथी करे पाण मथे अल्लाह जे अहकाम में को पण हुकुम असर नथो करे तंहिंजा जेको पण असबाब थी सघनि था जेको पण कारण थी सघनि था उन में हिकिड़ो बुनियादी सबब ऐं हिकिड़ो बुनियादी कारण ई पण आहे जे पंहिंजूं ज़ुबानूं हमेशह चालू वें थियूं ऐं जिनी ज़ुबान जी ग़लती पंहिंजी दिलि खे मुर्दा करे छॾियो पंहिंजूं ज़ुबानूं जेको ग़लति इस्तेमालु थिए थियूं पंहिंजी ज़ुबान जी ग़लती पंहिंजी दिलि खे मुर्दा करे छॾियो पाण 24 कलाक चालू पिया था ऐं पंहिंजी ज़ुबान मां गारी निकिरे थियूं पंहिंजी ज़ुबान मां चुगलखोरी निकिरे थी पंहिंजी ज़ुबान मां गीबत निकिरे थी पंहिंजी ज़ुबान में ऐब जोई निकिरे थी जिनी गिलाए गीबत ऐब जोई इन तमाम गुनाह पंहिंजी दिलि खे मुर्दा करे छॾियो ऐं जंहिंजी वजह से पंहिंजी दिलि में कंहिं बि क़िस्म जी कोई शइ असर नथी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इंसान वटां जेको पण गुनाह थींदा इंसान वटां जेको पण गुनाह थींदा अक्सर खताया इब्न आदम फी
बिलिसानिही उन तमाम गुनाह में मिड़िया वधारे गुनाह उन ज़ुबान की वजह से उनटा थी था। इंसान मिड़िया वधारे गुनाह ज़ुबान की वजह से करे तो थी सके तो कंहिंखे मारणो हुए तो मारे जो कम कुदरती को इंसान करे, चोरी जो कम कुदरती को इंसान करे, व्याज खण वारो कुदरती को व्याज खण वारो हुए, पर ज़ुबान जो गुनाह ये अड़ो गुनाह है जो जैका पामा कोई इंसान महफूज कयो होंदो ए न जाने एकड़े डी जे अंदर पा केतरे दफा न ज़ुबान जे गुनाह जे अंदर मुब्तला थियूं था, केते कूड़ कुची वनो था, केते को खराब गाल पंजी ज़ुबान में न करी वनी थी, कदे कंजी पा गेरा करियो था, कदे कंजी गीबत करियो था, कदे के मथे तोहमत लगाए छडियो था, कदे के मथे इल्जाम लगाए छडियो था। ई सारियों शयूं को ज़ुबान जा गुनाह है ए ज़ुबान जा ये उ गुनाह है जो को गुनाह पाके बर्बाद करने वाला है। इतला करे पांजी जिम्मेदारी बने थी जे पांजी ज़ुबान के पा कंट्रोल में रखो, पांजी ज़ुबान जी पा हिफाजत करियो, ज़ुबान पांजी हिफाजत से होंदी तो पांजी दुनिया पण कामयाब है ए पांजी आखिरत पण कामयाब है। ए जेकर जी पांजी ज़ुबान इस्तेमाल थी पयूं जे पा माण्हू जी गीबत पण करियो था, माण्हू जी चुगलखोरी पण करियो था, माण्हू मथे तोहमतूं पण लगायूं था, माण्हू के बदनाम करियो साज़िशूं पण करियो था ज़ुबान जे ज़रिए, त ये ज़ुबान जे ज़रिए जेकर कंहिंखे बदनाम करे साज़िशूं करियो था त ये सारियूं शयूं पांजी बर्बादी जो ज़रियो है ए पांजी दुनिया में पण पांजी बर्बादी जो ज़रियो है ए आखिरत में पण पांजी बर्बादी जो ज़रियो है। ए याद रखी लायो जोको पण इंसान कंहिं पण माण्हू मथे कंहिं पण माण्हू जी गीबत करे, कंहिं पण माण्हू जी चुगलखोरी करे या कंहिं पण माण्हू जी ऐब के तलाश करे, उन ऐब के माण्हू के साम्हूं फैलाए तो ऐं उनके बदनाम करे जी कोशिश करे तो जेको कम पा करियूं था पंहिंजे समाज मुआसरे जे अंदर तो याद रखी लायूं ये अल्लाह जे आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ये फरमान है जो वो इंसान जो माण्हू के जलील करने की कोशिश करे तो गीबत के जरिए चुगलखोरी के जरिए माण्हू जे ऐब माण्हू के साम्हूं ज़ाहिर करे उन इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन जलील त कंदो पर उन जे ॿारहें बच्चे के साम्हूं उन पंहिंजे घर जे अंदर अल्लाह ताला उनके जलील रसवा कर छंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या माशर मन आमन बिलिसानिही व लम यदखुल ईमान क़ल्बहु जाए उन्हीं इंसान जी जमात आए उन्हीं इंसान जी जमात जिनी सिर्फ जुबान से ईमान कबूल कयो उन दिल के अंदर ईमान दाखिल नहीं थियो। वो इंसान याद रखें इन शइ के मामूली समझो था ना जे कंहिंजी गीबत करे कंहिं मथे तोहमत लगाए कंहिंजे कंहिं ऐब के ज़ाहिर करे माण्हू के साम्हूं बदनाम कर लायूं था ये बदनाम करण को मामूली शइ नहीं। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हीं इंसान के एक केनी अल्फाज इन अंदर खिताब कए अल्लाह जे पैगंबर केनी अल्फाज इन अंदर उनकी दावत ॾिने जे आए वो इंसान जंहिंजी ज़ुबान मथे सिर्फ ईमान है उनजे दिल के अंदर ईमान दाखिल नहीं थियो। या माशर मन आमन बिलिसानिही व लम यदखुल ईमान क़ल्ब उन्हीं इंसान जी जमात जनी इंसान जो ज़ुबान मथे सिर्फ ईमान है ऐं उनजे दिल के अंदर ईमान दाखिल नहीं थियो। ला तग़ताबुल मुस्लिमीन ऐं मुसलमान जो गीबत न करियो ऐं मुसलमान जी गीबत न करियो वला तत्तबिउ औरातिहिम ऐं न उनजी ऐबे के तलाश करियो न उनजी ऐबे के उनजी गुनाह के तलाश करियो फ़इन्नहु मन इत्तबअ औरातिहिम जो कोई इंसान माण्हू जी ऐबे के तलाश करे तो ततब्बअल्लाहु औरा अल्लाह रब्बुल आलमीन उनजी ऐबे के तलाश कंदो वमन ततब्बअल्लाहु औरतहु यफ़ज़हुहु फ़ी बैतिही ऐं जंहिंजे ऐबे के अल्लाह रब्बुल आलमीन तलाश कंदो उन इंसान को पंहिंजे घर जे अंदर बदनाम करे छंदो। दुनिया में बदनाम तो थींदो पर उनजे बच्चे जो पण उन मथां एतबार खजी वेंदो उनजी घरवारी जो मथां एतबार खजी वेंदो उनजे माउ पीउ जो उन मथां एतबार खजी वेंदो उन इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे घर जे अंदर पंहिंजे आकाए जे अंदर ऐं पंहिंजे जेको पंहिंजो औलाद रहियो उन औलाद के साम्हूं अल्लाह रब्बुल आलमीन ज़लील रुसवा करे छंदो। इतला करे हर क़िस्म जी नाफरमानी जेको ज़ुबान जे ज़रिए पां करियूं था हर क़िस्म जो गुनाह जेको ज़ुबान जे ज़रिए पां अंजाम ॾियो था इन गुनाह के पां मामूली समझो था पर ई मामूली गुनाह पंहिंजी दुनिया पण बर्बाद करे सघे था ऐं पंहिंजी आख़िरत पण बर्बाद करे सघे था। ई दुनिया जे अंदर पण पांखे ज़लील करिंदा ऐं आख़िरत जे अंदर पण ज़लील करिंदा। इतला करे हमेशा पंहिंजी ज़ुबान के काबू में रखो। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ईमान वारो इंसान उहो है जिन्हें इंसान की जुबान जरा खोले थी त्यारो खासी गाल करे तो मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयकुल खैरन औ लियस्मुत जे जैन को इंसान अल्लाह मते ईमान रखे तो आखिरत चलदी मते ईमान रखे तो और न ईमान वाले इंसान की जिम्मेदारी बनी थी फलयकुल खैरन जो जहर पण जो मुंह खोले जहर पण गाल करे तर भलाई वाली गाल करे खैर वाली गाल करे औ यस्मुत या खामोश रहे हमेशा पण जो जुबान के लगाम दई कर रखे जेकर गाल करनी है तो खासी गाल करे ऐ जेकर खासी गाल न तो करे सके तो वो इंसान पण जो जुबान के कंट्रोल में रखे पण जो मुंह बंद रखे को पण शरारत वाली गाल को पण फितने वाली गाल को पण फसाद वाली गाल को पण इख्तिलाफ पैदा करे वाली गाल पण जो जुबान में अदा न करे जंहिंजी वजह से पण दुनिया के पण तबाह करे ऐं जंहिंजी वजह से पण आखिरत के पण तबाह करे वही रहे। अल्लाह रब्बुल आलमीन दुआ है तो अल्लाह ताला पाके पंहिंजी जुबान के कंट्रोल में रखे जी तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला पाके हर किस्म जी गिला का गीबत का चुगलखोरी का मुनाफिकी का महफूज रखे। रब्बुल आलमीन जी जुबान जी हिफाजत कमा हक करनी खपे इन जे पाके हिफाजत करने की तौफीक अता फरमाए। रब्बुल आलमीन जैसे जिंदा रखे ईमान मते इस्लाम मते ऐं पंहिंजो खात्मो थिए ईमान बिल खैर मते आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।